हेलो दोस्तों, मां मनीष अडवाणी पंहिंजो व्लॉग ठाहियां थो पहिरियों त मामा महीनो आहे। मामा महीनो माना घर वारियूं पेके, ॿार मामा जे घर। त दोस्तों तव्हां सभिनि खे जीअं ख़बर आहे, हीउ ॾाढो ख़ुशीअ जो मौक़ो आहे हर हिकु मर्द लाइ। त मां पंहिंजी वाइफ खे उनजे पेके छॾण वञी रहियो आहियां। तव्हांखे साम्हूं ॾेखारियो भैया, साम्हूं ॾेखारियो, साम्हूं ॾिसो रस्तो, ॾिसो दोस्तों, हीउ रस्तो केॾो गुलाबी ऐं सुहानो थो लॻे। मुंहिंजी नज़रुनि सां ॾिसजो, तव्हां पंहिंजी नज़रुनि सां न, मुंहिंजी नज़रुनि सां। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। दोस्तों गॾु असांजो दोस्त भरतू असांखे ड्रॉप करणु हले थो। त भरतू इन करे थो ॾेखारियां, वरी हे चवंदो भई मूंखे नथो ॾेखारी त खोटो हली वञे अध में ई। मस्त जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस। शौर्य, शौर्य कीअं एक्साइटेड? शौर्य ॾाढो एक्साइटेड आहियां नानी जे घर वञण लाइ, ऐं मां वांडे ते बि वेंदुमि। समझ रहे हो? दोस्तों स्टेशन ते असां पहुची विया आहियूं। हर दफ़े जी तरह माण्हू 3 ऐं बैगूं 5। छा हर लेडीज़ जो इहो ई कमु आहे? मूंखे ॿुधाइजो, छाकाणि त मां सामान खणी खणी थकिजी पवंदो आहियां यार।